अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिराए 4 JDO न्यूज़ ऐं आहियां वज़ीर उनड़ नाब शामा ख़बर शामिल कयूं था। अब्दुल सलाम ॾेरी जी सेक्रेटरी ख़ुराक खातो सिंध लाइक़ अहमद ख़ान चयो आहे त सूबे में कणक जी ख़रीदारी जे लाइ मर्कज़ क़ाइमु कया विया आहिनि ऐं ख़रीदारी जो अमल जारी आहे। बम्पर क्रॉप थियण करे जल्दी कणक जी ख़रीदारी वारो मुक़ररु कयल टारगेट मुकमल कयो वेंदो, जॾहिं त कणक जी स्मगलिंग खे रोकण लाइ सख़्त क़दम खंया पिया वञनि, जीअं सूबे में कणक जो वाफ़र मिक़दार स्टॉक में मौजूदु हुजे ऐं कणक ऐं अटे जी कंहिं बि क़िस्म जी खोट न थिए। अहिड़नि ख़्याल जो इज़हार हिन जो कमिश्नर ऑफिस नवाबशाह जे कमेटी रूम में ख़ुराक खाते शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न जे अमलदारनि सां थियल इजलास जे सदारत कंदे इजलास में कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न सैयद मोहसिन अली शाह, एडिशनल सेक्रेटरी ख़ुराक ख़ालिद ख़ान, डिप्टी डायरेक्टर ख़ुराक शहीद बेनज़ीराबाद ज़ाहिद बलोच, इन्फॉर्मेशन ऑफिसर शेर मोहम्मद जमाली ऐं टिनी ज़िलनि जे डिस्ट्रिक्ट फूड कंट्रोलरनि शिरकत कई। उन मौक़े ते इजलास खे ख़िताब कंदे सेक्रेटरी ख़ुराक वधीक जुदा आबादगारनि खे मुक़ररु कयल तरीक़ेकार तहत बारदाने जी फ़राहमीअ खे यकीनी बणायो वञे, जॾहिं त कणक जो ज़ख़ीरो कंदड़ वापारियुनि ख़िलाफ़ सख़्त क़ानूनी कार्रवाई कई वेंदी। 4 JDO न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरुनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो 4 JDO न्यूज़।